अबू ज़र तोखे वसीयत ऐं नसीहत आहे तो अबू ज़र घणो खिलण ख़त्म करे छॾ। घणे खिलण खां पाण खे बचा। घणा टहक घणो खिलण न हुजे। साईं छो पाण फरमायो जेको घणो खिलंदो आहे फ़इन्नहु युमीतुल क़ल्ब, उन जी दिलि मुर्दह थी वेंदी आहे। घणो खिलण, हर वक़्तु वात पटियल, हर वक़्तु खिलण, इन सां दिलि जेका आहे इंसान जी मुर्दह थी पवंदी। ऐं ॿिए नंबर ते फरमायो वयज़हबु बिनूरिल वजह, इंसान जे चेहरे ते रब करीम हिकिड़ो नूर रखियो आहे ईमान जो। जॾहिं घणो खिलंदो आहे त पोइ ईमानी नूर बि ख़तमु थी वेंदो। हाणे उहा हशाशत, उहा बशाशत, ईमानी नूर जो जज़्बो हाणे नज़र न ईंदो, छो त तूं हर वक़्तु खिलण में पूरो आहीं। पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेकॾहिं तव्हां क़बर ऐं क़यामत खे ॼाणो त पोइ तव्हांजी ज़ुबान ते कॾहिं खिल ई न अचे, तव्हां खिलण विसरी वञे तव्हां। जेकॾहिं तव्हांखे ख़बर हुजे पर तव्हांखे इन शइ जी ख़बर कान्हे हक़ाइक़ जी।